अला सय्यदना मुहम्मद नबी उम्मी ताहिर मुत्तहर व अला आलिहि वसल्लम। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वइज़ क़ाल ईसा इब्नु मरियम या बनी इसराईल या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैय मिनत तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद। फलम्मा जाअहुम बिल-बय्यिनात क़ालू हाज़ा सिह्रुम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ़ अल्लाह पाक लाया है, जेको मालिक खालिक सना जे लाइक़ जंहिंजो शान बेमिसल बेमिसाल आहे, जंहिं शान में को शरीक नाहे। उन्हीअ जो मुल्क आहे, उन्हीअ जी मखलूक आहे, उहो ई मालिक आहे, उहो ई ख़ालिक आहे, उहो ई माबूद आहे, उहो ई मक़सूद आहे। जंहिं अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी काइनात खे कुन जे अमर सां पैदा फरमायो। बेशुमार जंहिंजो शुमार आहे ई कोन। बेशुमार सलातो सलाम मुझे आका मेहरबान नबी, उम्मत जे वाली नबी, गमखार नबी, गैबदान नबी ज़ात मथा, जंहिं प्यारे हबीबन करीमन जी आमन तशरीफ़ जो एहसान अल्लाह ताला ख़ास मोमिनन जे मथा फरमायो। रसूलुल्लाह जे आमन जे मुहाबे मोमिनन खे ईमान मिलियो, कुरान मिलियो, रमज़ान मिलियो, रहमान मिलियो। अवां सभिनी खे मुबारक हुजे। अल्लाह ताला अवां जूं ही हाज़िरियूं क़बूल फरमाए। इन ज़ात जो शान कमा हक़ हो कंहिं बयान न करे सघियो आहे। बस हीअ ख़बर उन्हीअ खे आहे जंहिं मालिक पंहिंजे प्यारे पैगंबर खे ही शान अता फरमायो। दुआ घुरो, हीअ निस्बत, ही वास्तो, ही तवसल हर मोमिन जो सरकार मदीना सां आख़िरी दम ताईं क़ाइम ऐं दाइम रहे। इन ज़ात जे आमन जी मुबारक खुशखबरी अज़ आदम तां ईसा अलैहिस्सलाम ताईं हर पैगंबर पंहिंजी उम्मत खे ॿुधायो। आख़िरी पैगंबर जेको महबूबन करीबन खां अवल दुनिया में तशरीफ़ थियो, सैयदना ईसा अलैहिस्सलाम,
जॾहिं बीबी मरियम अल्लाह जी कुदरत सां हमला थिया, वक़्तु विलादत जो आयो आहे, पाण शहर खां ॿाहिरि वञी हिकु वण हेठां वेठी आहे, सवा कंहिं तकलीफ़ जे ॿार पैदा थियो, ॿार खे खणी हंज ते रखियईं और सां लातईं, परेशान थी मां त शादीशुदा न आहियां, ही मालिक साईं पंहिंजी कुदरत सां मूंखे बचो अता कयो आहे, हाणे पंहिंजी क़ौम ॾे छा मूं खणी वञा। कुझु वक़्तु वण हेठां वेही बचड़े खे घर खणी आई, इहा ख़बर सारे शहर में पइजी वई, माण्हू ईंदा रहिया, हर हिकु ॾिसण सां मलामत थो थिए। बीबी सां माठ में हुकुम थियो मौला करीम जो, बीबी तूं न ॻाल्हा, इशारो कर पंहिंजे बचे, बच्चा अल्लाह पाक पंहिंजी कुदरत सां तोखे पैदा कयो आहे, बयान कर पंहिंजी वालदा जी पाकाई बयान कर, पंहिंजी पाकाई बयान कर। उहो हिकु कलाक जो ॼमियल बच्चो क़ौम खे ख़िताब फरमाए थो, काल इन्नी अब्दुल्लाह, मां अल्लाह जो बंदो आहियां, आतानियल किताब वजअलनी नबिया, अल्लाह पाक मूंखे इंजील किताब अता कयो आहे, मालिक से मुंहिंजे सर ते नबूवत जो ताज रखियो आहे। ही उहो पैगंबर आहे जेको अन क़रीब अचण वारो आहे, हिन उम्मत में शामिल थींदो, पाण ते कलमा न पढ़ाईंदो, ॾाढे हबीबनि ते कलमो पढ़ंदो। जंहिं पैगंबरनि जो इहो शान आहे, इहो वसी इल्मु आहे, असांजे आका जो शान इल्मु। ही दरूद पाक जेको तव्हां सरकार ते मोकिले रहिया आहियो, हिकिड़ा उहे बंदा आहिनि जिन जी दिलि सीनो सरकार जी मोहबत खां ख़ाली आहे, ज़बान हले थी, उहो दरूद हुज़ूर जी बारगाह में मलाइक खणी अचनि था। ॿिया उहे आहिनि जिन जी दिलि में सरकार जी मोहबत पंहिंजी जान खां वधीक, पंहिंजे वालिदैन खां वधीक, पंहिंजी औलाद खां वधीक, वन्नास अजमईन, जेके बि इंसान सभिनि खां वधीक, उहो दरूद पाण फरमाइनि था, अस्मा सलात अहले मोहब्बती वो आरिफ़ुहुम, उन मोहब्बत वारो जो दरूद असां ॿुधूं बि था त उनखे सुञाणो बि था। फ़क़ीर नज़र फेराए थो त अव्हां जा चेहरा इश्क़ नबी में चिपकी रहिया, ही अव्हां जी दिलि में सरकार जी मोहब्बत आहे, अव्हां तसला कयो, अव्हां जो हिन वक़्तु रहणु वेहणु शरीक थियणु कंबर जे शहर में आहे, पर ही तव्हांजा आवाज़ मुंहिंजो दिलबर गुंबद ख़ुदा में ॿुधी रहे, ऐं हर पंहिंजे सचे ग़ुलाम खे सुञाणे रहियो आहे त हिन जी हीअ ज़ात आहे, हिन जो हे मक़ाम आहे, हिते रहे थो। जंहिं दिलबर दुनिया में सुञातो त क़यामत में सुञाणे पंहिंजे आगोश कंदो। सभई चओ आमीन। सरकार मदीना या आमन सैयदना ईसा अलैहिस्सलाम खाद 570 साल बाद उहो पैगंबर जंहिं ॼमण वक़्तु मां कान व मां यकून जो थी गुज़रो जो थींदो उहो बयान फरमायो। जॾहिं इज़हार नबूवत जो वक़्तु आयो पाण ऐलान फरमायो, उनखे सम्झायूं सेखारियूं, जिन खे मौला करीम घुरियो पैगंबर ते ईमान आंदऊं। हिकु वक़्तु ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम बनी इसराईल खे गॾु करे हिकु जाइ ते विहारे महबूबनि जे आमन जो बयान थो करे। वइज़ क़ाल ईसा इब्न मरियम
या बनी इसराइल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिनत तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद। ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी कौम खे पंहिंजी उम्मत खे गॾु करे हिकु जाइ ते विहारियो आहे। पाण उन्हनि ॾे मुंहुं करे ख़िताब फरमाइनि था। वो बयान अल्लाह ताला ने कलाम मजीद में फरमायो आहे। व इज़ क़ाल ईसा इब्न मरियम, जॾहिं ईसा मरियम फरमायो या बनी इसराइल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिनत तौरात। ए मुंहिंजी कौम, मां तहां ॾे पैगंबर थी आयो हां, तहां जो नबी हां, तहां जो रसूल हां। मां खां अवल जेको तौरात किताब नाज़िल थियो आहे हुनजो सचो कंदड़ आहियां। वमुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद। अव्हांखे बिशारत ॾियां थो, मुबारक ॾियां थो, ख़ुशख़बरी ॾियां थो, मां खां बाद हिकु नबी ईंदो जंहिंजो इस्म हूंदो अहमद। अज आदम तां ईसा अलैहिस्सलाम ते हर पैगंबर पंहिंजी कौम खे महबूबनि जे अचण जो शान ॿुधाईंदे ॿुधाईंदे उनखे मुबारक ॾिनी आहे। ये बिशारत मुबारक जेका अव्हांखे ॾिनी वञे थी हे पैगंबरनि जी सुन्नत। सुभान अल्लाह। मुनाफिक कॾहिं बि इहो लफ़्ज़ ज़बान मां बिशारत जो न कढनि छो त हुनजी दिलि में बुग़्ज़ मुस्तफ़ा आहे, अव्हांजी दिलि में इश्क़ नबी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हज़ूर जा ज़ाती इस्म मुबारक बहन मोहम्मद अहमद। आसमान ते अहमद, ज़मीन ते मोहम्मद। बाक़ी ॿिया जेके इस्म आहिनि सभु सिफ़ात मोहम्मद अहमद। ही अल्फाज अहिड़ो काराए थो आहे जॾहिं आदम अलैहिस्सलाम मामूली सव जे करे अल्लाह जे इल्म में ईअं हुयो, ज़मीन ते लाथो हुयो। सालनि जा साल अल्लाह खे मांगींदो रहियो, ख़ुदा दुआ क़बूल न कई। छो त जंहिं वक़्तु आदम अलैहिस्सलाम जो खमीरो गॾिजी वियो, मिटी ऐं पाणी गॾाए इंसानी सुर्ग में उहो पोतो ठाहियो हुयो, जॾहिं रूह फूकियो हुयो त आदम अलैहिस्सलाम उथी वेठो। पहिरीं नज़र अर्श जे कुंगरनि ते पहुती। हिकु पासे लिखियल हो अल्लाह, ॿिए पासे लिखियल हो मोहम्मद। हुनखे त पके अल्लाह त आहे, हू वाहिद अहद ला शरीक आहे, पर ही मोहम्मद जो इस्म ही बि का हस्ती आहे, हीअ बि का हस्ती आहे। हे बि कंहिं वक़्तु ईंदो अची कौम खे सम्झाईंदो। पए वक़्तु गुज़रियो, पए वक़्तु गुज़रियो, माफ़ी न मिली। हिनखे उहो वक़्तु यादि अची वियो जॾहिं आदम जे वजूद में रूह खे फूकियो वियो, उथी वेठो, नज़र पहिरीं ॿिनि इस्मनि ते पहुती। अर्ज़ कई या अल्लाह, तो मालिक खे अॼु प्यारे मोहम्मद जो वास्तो आहे, मूंखे माफ़ी ॾे। आदम उन्हीं खे अञा मां पैदा न कयो आहे, दुनिया ते न आयो आहे, तोखे कहिड़ी ख़बर? मुंहिंजा मौला ही मसइलो आहे। बसि अर्ज़ु कंदो हुयो अल्लाह पाक उहो गुनाह माफ़ करे, सिर ते ख़िलाफ़ तव्हांखे ताक़ीद थो कयां त हर दुख में, हर तकलीफ़ में नबी जो वास्तो विझी ख़ुदा खे ॿाॾाईंदो त तव्हांजे मुश्किल आसान बेशक। या बनी इसराइल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिनत तौरात
मां खां अवल जेको किताब ताण ते नाज़िल थियो आहे जो मां सचो कंदड़ आहियां अव्हां खे बिशारत ॾियां थो अव्हां खे ख़ुशख़बरी ॾियां थो अव्हां खे मुबारक ॾियां थो मां ईसा खां बाद हिकु पैगंबर ईंदो जंहिंजो नालो त अव्हां सभिनी खे मुबारक आहे अव्हां खे ख़ुशख़बरी ॾियूं था तव्हांजो शान अलाह पाक एॾो त बाला ऐं बुलंद कयो आहे हिन वक़्तु इंसानी सूरत में आयो पर तव्हांजो मौत जेको ईंदो जीअं शहीद जो मौत ईंदो आहे मुंहिंजो लक़ब आला ऐं बाला आहे तव्हांजो मौत शहादत और साहब तव्हांखे ऐं उन आशिक़ जी ज़ुबान कलमे खां न भिटकंदी इन आशिक़ जे ख़ुदा जी ज़ात पाक पंहिंजा मलाइक मोकिलींदो ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून मलाइक नाज़िल थी फरमाईंदा चवंदा ए ईमान वारा तुंहिंजी दिलि में इश्क़ नबी हो वो नबी खुदा के तमाम हर प्यारो हो उनजो शान अल्लाह पाक तमाम आला वाला क्यों है उनजी तोखे मोहब्बत ही तू दुख न कर भाव न कर हुज़ुन न कर तोखे उन्हीं जन्नत जी खुशखबरी सां खुशखबरी ॾियूं था जेको अल्लाह पाक तोखे वाइदो ॾिनो हुयो हो त पतो पियो त सकरात वारे वक़्त में ही अल्लाह पाक हुनखे जन्नत ॿुधाए छॾे त गम न कर तूं जन्नती आहे जॾहिं क़बर में पहुचे थो हज़ार वण मिटनि जा मथां पवनि था ज़ार मिटी जो ढेर आहे पर क़ब्रुल मोमिन रियाज़ुल जन्नत मोमिन जी क़ब्र जन्नत जे बाग़नि मां सुभान अल्लाह तमाम तबीयत नाख़ुश आहे ही महीनो बरकत भरियो मोकिलाए रहियो आहे अॼु आख़िरी तारीख़ आहे थी सघे थो हिकु जाइ ते या ॿिनि जॻहियुनि ते मां कुझु बयानु कयो वॾी तकलीफ़ आहे सीरे में फिफड़ जेके आहिनि इन कमु कुन छॾे ॾिठो आहे डॉक्टरनि ताक़ीद सां जीअं कंहिंखे मेड़ मिनट कजे त पंहिंजी तक़दीर खे बंदि कयो ऐं गुफ़्तगू पंहिंजो नॉर्मल हुजे ॿिनि पेंटियुनि खे अॼु बीठा आहिनि जे इहे अॻे पोइ थिया ज़िंदगी मुश्किल आहे हिन राह में जीअं हिन गुनहगार क़दम रखियो आहे इहा राह इहा मोहब्बत इहा निस्बत आख़िरी दम ते ख़ुदा नसीब करे अव्हांखे बि ख़ुदा जी ज़ात पाक पंहिंजे कर्म सां नवाज़े पर जेको दिलबर खां परे आहे तव्हांखे साईं जन ॿुधायो रसूलुल्लाह जी आल जो शान कुल्ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा मुंहिंजा नबी हुकुम मुंहिंजो आहे ॿुधाइण वारो तूं आहे तूं फरमाइनि मां अव्हांजे कंहिं अजूर जो तालिब न आहियां मुंहिंजो अजूरो इहो आहे त मुंहिंजे क़रीबनि सां प्यारु क़रीबनि जे घणा कौल आहिनि पर कवि कौल आले अली आले बतूल आले हसन आले हुसैन आले अकील आले जाफर आले अब्बास इन्हनि जी आल जेका थींदी अचे थी इहे सैयद आहिनि इन्हनि सां प्यारु रखो उन्हनि जो मौत शहादत वारो थींदो पर जेको सैयद सां बुग़्ज़ रखंदो वरी लटा फाटल हुजनि पेर उघाड़ा हुजनि ममात आला बुग़्ज़ आले मुहम्मद मात काफ़रा हुननि जो मौत कुफ्र अल्लाह पाक हर मोमिन के हक़ जी तौफ़ीक़ अता करे जिन मीलाद न कयो आहे मां 10 बस अर्ज़ कयां थो पंहिंजे हस्ब ताक़त जो थी सघे पर 2 गिलास पाणी जा शरबत जा ठाहे मीलाद मिलींदो तव्हांजो मीलाद अर्ज़ इहो कयूं अज़ आदम अलैहिस्सलाम खां वठी जेके बि पैगंबर थींदा आया महबूबनि जो शान बयानु कयो मूसा अलैहिस्सलाम के खुदा पंहिंजे कलाम सां नवाज़ियो असांजे सरकार के खुदा पंहिंजे दीदार मूसा अलैहिस्सलाम पंहिंजो इरादो ॾेखारियो रब अरनी उनज़ुर इलैक या अल्लाह दीदार कराए खुदा फरमाद लन तरानी तूं ॾिसी न सघंदे ऐं मुंहिंजे हबीब खे खुदा पंहिंजे इरादे सां
अर्शन जे मथा बिहार दीदार पहुंचा सुभान अल्लाह इन ला बुजुर्ग तो फरमाए त कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है अपना जाना और है रब का बुलाना और है कोहे तूर और है अर्श मौला और उन अर्शन ते मथा बिही बाद हजरात मुतकद्दमीन कामिल अमरोटी रहमतुल्लाह जो कीदो किताब माड पयो आहे वापसी जॾहिं साईं जन तशरीफ़ थिया आहिनि त बिस्तरो गरमा वज़ू वारो पाणी हले थो इन में कोई शक कोन्हे को पर 30 साल मदीना वारो साईं नाले ने मुबारक पेरनि में ख़ुदा न थो लहराए हुकुम थो करे ख़ुदा त मुंहिंजा हबीब नाले ने के न ला मुंहिंजा मौला मूसा को लहराए थो मूंखे पाराए थो मुंहिंजा हबीब हू खलील आहे तूं हबीब सुभान 30 साल पूरा अल्लाह पाक पंदीदार में नवाजो मूसा अलैहिस्सलाम जने अर्ज़ कयो खुदा फरमायो चवो हिन पहाड़ ने ॾिसो जे इहो जबल करार में आयो फसौफ तराने को मूंखे ॾिसी सघंदे दीदार कोन्हे अल्लाह जे तजल्ली नूर जी जो लथी तो वो जबल टुकड़ा ठिकड़ा थियो हर मूसा साइका मूसा बेहोश थी गिरी पियो मुंहिंजो साईं अर्श जे मथां बीठे नाले ने पाक कदमनि में दीदार कंदो रहे थो 30 साल पूरा मुंहिंजे हबीब साईं हिक जाइ ते बीही मुंहिंजे अल्लाह जो दीदार कयो सुभान अल्लाह केॾो न मुस्तफा जो शान आहे तॾहिं त बुज़ुर्ग फरमाए थो त कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है अपना जाना और है रब का बुलाना और है कोहे तूर है अर्श मौला और है अवां सभिनी खे मुबारक ये मुबारक जन पैगंबरन जी सुन्नत खुदा मुल्क के सुन्नत का महरूम रखियो इन आसन करी सुन्नत अल्लाह पाक अता उम्मीद जिन हिन महीने में हिक ॿिए खे हिन महीने जी मुबारक ॾिनी हिन महीने जूं बरकतूं रहमतूं जेके सरकार मदीना जे मुहाबे मिली रहियूं आहिनि मिलंदियूं रहंदियूं उनखे मुबारक अॼु अॼु मुबारक आहे त क़यामत में तुंहिंजे कननि ते जालूं कारो आवाज़ मुबारक ईंदो हाज़ा जन्नती हाज़ा जन्नती हाज़ा जन्नती सुभान अल्लाह सुभान अल्लाह हेड़ी महफिल काथे न मिलंदी मिलाद मामूली ना है बुजुर्ग अमरोटी रहमतुल्लाह हजरत साईं वालिद गिरामी रहमतुल्लाह जा मुर्शिद पान बड़हारा मिलाद कंदा किताब माट मौजूद आहे बुजुर्ग साहब जो जंहिंमें अरबी फारसी उर्दू नातियूं आहिनि हिकु नात ॿुधी ज़ारियूं निमाणीअ जूं अची रसी या रसूल अल्लाह हुनखे पक्का बुजुर्ग खे त मुंहिंजूं ज़ारूं आहूं पराजूं मुंहिंजा सलातो सलाम नबी साईं ॿुधे थो जे कुर्ब जा कदम भरे ईंदो त अची सघे दोस्तों दुआ घुरो आखिरी वक्त ॾिसो था मुल्क जी हालत अॼु हर गुनाह इंतिहा ते पहुतो आहे दुआ कयो त असांजो मुल्क इश्क नबी सां आबाद रहे आमीन तमाम आलम इस्लाम मां इहे ॾचा निकिरनि हर मुल्क में हर शहर में हर गली में इश्क जो नारो हुजे सलात सलाम जो आवाज़ आमीन असांखे मुबारक दुआ घुरो अल्लाह पाक असांजो हाज़िरियूं क़बूल फरमाए हे वक्त क़बूल फरमाए अॼु असांजे उमेद ते पंहिंजे सिर ते गुनाह जा भार रखी आया आहियूं त महबूबनि जे मिलाद जी खुशी आहे ही खुशी एडी त वॾी आहे हो खैरुम मिम्मा यजमऊन जो तहां गॾु कयो था दुनिया दौलत माल मिल्कत सोन चांदी इहा खुशी तव्हांखे मिले थी या खुशी घटि आहे हीअ खुशी हुन खां वधीक या हक वारी खुशी सच वारी खुशी जिनके अज खुशी मिली त सकरात में खुशी मिलंदी कब्र में खुशी मिलंदी क़यामत में खुशी होंदी दुनिया में जेके जैसा मोहब्बत क़यामत में उन सां गॾु ही असांजी करीमन सां मोहब्बत आहे असांजो ईमान अक़ीदो आहे गुनाहगार हो बेकार हो क़यामत में नबी जा आशिक मुस्तफा जे आगोश में हो जा दुआ घुरो दिल जे दर्द का दुआ घुरो अखियूं बूटे
गुंबज इख्तिरा के तसल्लुल अखियों मोटे जिक्र यार रब्बना रब्बना वतक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम रब्बना ला तुआखिज़ना इन नसीना औ अख़्ताना रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल्लज़ीना मिन क़ब्लिना रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिही वाफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन फंसुरना अलल क़ौमिज़ ज़ालिमीन फंसुरना अलल क़ौमिश शयातीन फंसुरना अलल क़ौमिल क़ासिरीन अल्लाहुम्मा इग़फ़िर लना अल्लाहुम्मा इग़फ़िर लना अल्लाहुम्मा इग़फ़िर लना قبل الموت ورحمنا عند الموت ورحمنا عند الموت ورحمنا عند الموت ولا تؤاخذنا بعد الموت ولا تؤاخذنا يوم القيامة إنك لا كل شيء قدير मुझा मौला अॼु असांजो गुनाह तुझे महबूब जी मिलाद जी खुशी आहे आमन जी खुशी आहे विलादत बादशाह जी खुशी आहे आलमीन ला रहमत थी आयो मुझा मौला असांजा हसरा क़बूल फरमाए असांजी औलाद खे नेक सालिह कर मुझा मौला तुंहिंजो ज़िक्र हुजे तुंहिंजो शुक्र हुजे सलात सलाम जो नारो हुजे मुझा मौला असांजी दिलियूं ग़ैर न फेर अल्लाहुम्मा या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ल्बी अला दीनिक अल्लाहुम्मा इग़फ़िर ली वरहमनी वतुब अलैया इन्नका अंतत तव्वाबुर रहीम इन्नका अंतत तव्वाबुर रहीम या क़ादिल हाजात या क़ादिल हाजात या मुफ़्तिल अबवाब व या मुसब्बिबल असबाब हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम हे मुझा अल्लाह असांजा मालिक खालिक माबूद मक़सूद असांजे दर ते जुदा हूं असांजो आहूं असांजो फरियादूं असांजा सलात व सलाम मदीने तैयबा में पहुंचा आमला जे लाल जो पहुंचा बतूल जे बाबे वट पहुंचा हसनैन करीम जे नाने वट पहुंचा मुझा मौला असांखे महरूम न कर असांखे मक़बूल कर गुनाह जी माफ़ी मिले मुझा मौला आखिरी पसा हुजनि असांजी ज़ुबान कलमे खां न भुलिजे मुझा मौला ही निस्बत असांजी सरकार सां क़ाइम रख मुझा मौला असांजे दर्द जूं दाहूं क़बूल फरमा मुझा मौला या हय्यू या क़य्यूम बेरहमतिक अस्तग़ीस बेरहमतिक अस्तग़ीस बेरहमतिक अस्तग़ीस सल्लल्लाहु अला खैर खल्क़िही सय्यदना व महबूबना व महबूब क़ुलूबिना मुहम्मद व अला आलिही व अहल बैतिही सहाबिही अजमईन आमीन बिजाह सय्यदिल मुरसलीन रहमतल लिल आलमीन रहमतल लिल आलमीन रहमतल लिल आलमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह दोस्तों को भी न वञे दोस्त काफ़ी पंजाब खां एक मिनट बियो को भी न वञे लंगर फी सबीलिल्लाह महबूबन जी मिलाद जी ख़ुशीअ में थियो आहे को भी न वञे बग़ैर मिलाद जी लंगर खाई पोइ सभिनी लाइ मानी तयार आहे रब कंदो सभिनी खे मिली वेंदी केरु पुछंदा वेही रहो वेठ जाओ दोस्तों तव्हां वेहो ॿाहिरों पंजाब खां गाॾियूं आयूं आहिनि लस ॿेले खां गाॾियूं आहिनि ठठे मां उहे नवां माण्हू